पहिरियों ॾींहुं क़तल थियो, असां जज़्बे में हुयासीं, असांजो रोड बंदि कंदासीं कहिड़े बि तरीक़े सां। साईं वारा आया, बुज़ुर्ग आलम जेके बि आया, असांखे यकीन ॾिराया त एसपी इंसाफ़ वारो एसपी आहे, तव्हां परेशान न थियो, कहिड़ी बि तरीक़े सां तव्हांजे कातिल इनशाला गिरफ़्तार थींदा, ज़ाहिर थींदा। वधीक असां बर्दाश्त न थींदो। अॼु ताईं पुलिस कुझु न कयो आहे, का ॻाल्हि न कयो, असां ॾे आयो आहे हिकिड़े चकर आयो आहे, सिर्फ़ु दिलासा ॾे हिकिड़े ॾींहुं ताईं मसइलो हल कंदासीं। ऐं टियों ॾींहुं का मसइलो हल न कयो अथई। वल्ला आलम कहिड़े सां हुन सां दोस्ती आहे छा आहे, हिनखे वठी वियो, हिन वठी असां मोटरसाइकिल पंचर आहे वठी वियो। हुन खां पोइ छा बि कारनामो कयूं दुनिया खे ख़बर आहे, नाजाइज़ी कयूं, हिन मतिलबु हाणे का ख़बर न आहे। असांजो गवर्नमेंट खे इहो रिक्वेस्ट आहे एसपी साहब खे, DPO खे, त 3 ॾींहं थी विया आहिनि, अॼु टियों ॾींहुं आहे, 2 बजे तॾो खणंदासीं, वेंदासीं, असां कातिल गिरफ़्तार कनि। नेटवर्क हले थो, माण्हुनि खे कलाक जे अंदरि उनखे गिरफ़्तारी वारंट थिए थो। असांजो 3 ॾींहं थियो आहे, इन को वार गिरफ़्तार थियो आहे, न का असांखे ख़बर पइजो आहे। SSP साहब चुप करे वेठो आहे ऐं असां हाणे बि चऊं था त असांखे कातिल गिरफ़्तार करे ॾियो।